नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही ख़बर असांखे कुछ ज़राए सां मालूम थी आहे। औरंगी टाउन सेक्टर 11.5 याकूबाबाद NCC ग्राउंड ग्लेबर सरगर्म MQM लंडन जो अगवान कलीम शेख, जमील डाहिरी, अहमद अली कलीम बंगाली और ठेकेदार कानून नाफ़िज़ कंदड़ अमलदार कुछ ऑफिसर ज़मीन जे कब्ज़े में मुलविस आहिनि। ज़मीन जा तफ़सील 1988 में नूर मस्जिद जे नाले में ज़मीन जी रजिस्ट्रेशन थी। मंज़र इमाम साबिक़ MPA MQM लंडन ग़रीब माण्हुनि जी ज़मीन पारक जे नाले ते चोराए ऐं उनकी भित तामीर कई। माण्हुनि जी ईदुनि जी निमाज़ुनि जे बदिरां उन लैंड ग्रेबर पंहिंजी स्टेट ठाहे ऐं हदबंदी मुस्मार करे छॾी। हिते पहिरीं माण्हू रहंदा हुआ, हाणे उहे उनखे लैंड ग्रेबर सॾनि था ऐं उहे चवनि था त असां DC खां लीज़ कयो आहे। इक़बाल मार्केट पुलिस स्टेशन एरिया बिल्कुलु ख़ामोश वेठी आहे। ही ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ माण्हू DC औरंगी टाउन जी सरपरस्ती में सरगर्म आहिनि। पाड़े जे माण्हुनि इंसाफ़ जी अपील कई आहे। नोटिस वठण जे लाइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, वज़ीर आज़म इमरान खान, सिंध जो वॾो वज़ीर, गवर्नर सिंध हाई कोर्ट, कानून नाफ़िज़ करण वारनि इदारनि, DG रेंजर्स, IG सिंध, एडिशनल IG कराची, SSP वेस्ट इन्हनि खे अपील कई आहे त इंसाफ़ कयो वञे।